गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ओढ़ा में 14 अगस्त जश्न आज़ादी जो दिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। वधीक ॾिसूं था इमरान अली ओढो जी हिन रिपोर्ट में। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल ओढ़ा में 14 अगस्त जश्न आज़ादी जो ॾियारो स्कूल जे हेडमास्टर अलीदीन ओढो ऐं यूसी ओढ़ा वलरा चेयरमैन हुसैन बख्श नारे जो जे सदारत में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिंमें शहरनि ॻोठाणनि ऐं यूसी ओढ़ा वलरा जो चेयरमैन हुसैन बख्श नारे जो ओढ़ा जो मौजूद शख़्सियत अमानुल्लाह ओढो समेत गुलनि जहिड़नि स्कूली शागिर्दनि वॾे तादाद में शिरकत कई। जॾहिं स्कूली ॿारनि जे हथनि में पाकिस्तानी झंडा हुआ, जश्न आज़ादी तक़रीर में स्कूली शागिर्दनि शाहज़ेब ओढो, काशिफ ओढो, अवैस अहमद, असदुल्ला, शर्जील अहमद ऐं ॿियनि जश्न आज़ादी जे हवाले सां तक़रीरूं, मिली नग़मा, क़ौमी गीत, टेबलोज़ ऐं ख़ाका पेश करे वेठलनि खां ख़ूब दाद हासिल कयो। बाद में स्कूल जे हेडमास्टर अलीदीन ओढो, सईद अहमद सूमिरो, यूसी ओढ़ा वलरा जो चूंडियल काउंसलर अब्दुर्रहमान ओढो न्यू लाइन 1 TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ट्रस्ट जे हवाले सां प्रोग्राम रखियो वियो हो, जंहिंजी असांजे चेयरमैन साहब ऐं टाउन वारे ऑफिसरनि जे ऐं उस्ताद साहिबान जे ताउन सां प्रोग्राम रखियो वियो आहे। इन में सभिनी जो क़ौम वारनि जो बितावन आहे ऐं उस्ताद साहिबनि जो ऐं ॻोठाणनि जो जज़्बो आहे। इहो ई सहकार आहे। ईअं पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ असीं ऐं अवां सहाफ़ी ऐं ॻोठ वारा जदोजहद कंदा। असीं पाकिस्तानी दुआगो आहियूं त अल्लाह पाक पाकिस्तान खे वधीक ॻाढ़ो बणाए। आख़िर में स्कूली ॿारनि में पिणु मिठाई तक़सीम कई वई। कैमरामैन टीम सां गॾु इमरान अली ओढो, न्यू लाइन 1 TV, पिरियालो।